हज़रत इदरीस अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगीअ में ई जन्नत में कीअं दाख़िल थियो। हज़रत इदरीस जो नालो अख़नो हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वालिद जा ॾाॾा हुआ। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ पाण अल्लाह जा रसूल थिया। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सभ खां पहिरें कलम सां लिखण जी शुरूआति कई। पाण खां ई कपिड़नि सिबण ऐं पहिरण जी इब्तिदा थी। न त उन खां पहिरें वारा माण्हू जानवरनि जे खलुनि सां सतर पोशी कंदा हुआ। सभ खां पहिरें हथियार ठाहिण वारा साहिमी ऐं उन जा वट ठाहिण, इल्म नजूब में हिसाब, उहे सभु कम हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खां शुरू थिया। अल्लाह ताला हज़रत इदरीस ते 30 किताब नाज़िल फरमाया ऐं अल्लाह ताला जे उन्हनि किताबनि जो दर्स ॾींदा हुआ। उन ते संदन लक़ब इदरीस याने दर्स ॾियण वारो मशहूरु थियो ऐं उहो नालो एतिरो मशहूरु थियो जो घणनि माण्हुनि खे संदन असुल नाले याने अख़नो जी ख़बर ई नाहे। क़ुरान मजीद में बि संदन ज़िक्र इदरीस सां कयो वियो आहे। हज़रत काब अहबार रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम मलकुल मौत खे फ़रमायो त आउं मौत जो मज़ो चखणु थो चाहियां। तूं मुंहिंजी रूह क़ब्ज़ कर त ॾिसां मौत कीअं ईंदो आहे। मलकुल मौत उन जे रूह क़ब्ज़ कई, वरी वापसि विधी त पाण ज़िंदह थी विया। पोइ फ़रमायाऊं त मूंखे दोज़ख ॾेखार त जीअं मूं में ख़ौफ़ इलाही ज़्यादा थिए। उनखे दोज़ख ॾेखारियो वियो। पाण दोज़ख जे दारोगे खे फ़रमायो त दोज़ख जो दरवाज़ो खोल त आउं उन मां गुज़री ॾिसां। ईअं कयो वियो। पाण दोज़ख मां गुज़री वरी मलकुल मौत खे फ़रमायो त मूंखे जन्नत ॾेखार। उहो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे जन्नत में वठी वियो। पाण जन्नत जा दरवाज़ा खोलाए उन में दाख़िल थिया ऐं घुमण लॻा। थोरी देरि मलकुल मौत इंतज़ारु कयो ऐं पोइ चयो हाणे वापसि पंहिंजे मुक़ाम ते तशरीफ़ खणी हलो। त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम फ़रमायो त आउं हितां किथे बि न हलंदुसि, हिते रहंदुसि। अल्लाह ताला फ़रमायो आहे त कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत, त मौत जो मज़ो त आउं चखी आयो आहियां। ऐं अल्लाह ताला फ़रमायो त हर माण्हूअ खे दोज़ख मां गुज़रणो पवंदो, त आउं दोज़ख मां बि गुज़री आयो आहियां। ऐं जन्नत में पहुचण वारनि लाइ अल्लाह ताला फ़रमायो त जन्नत में दाख़िल थियण वारा जन्नत मां न कढिया वेंदा। त पोइ मूंखे जन्नत मां हलण जो छो थो चवीं। उते अल्लाह पाक मलकुल मौत ते वही नाज़िल कई त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जेको कुझु कयो मुंहिंजी मर्ज़ी शामिल हुई। उन में मुंहिंजी मर्ज़ी शामिल हुई ऐं मुंहिंजी मर्ज़ीअ सां ई जन्नत में दाख़िल थियो। हाणे उनखे जन्नत में छॾे ॾे, ही जन्नत में ई रहंदो। ईअं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जन्नत में दाख़िल थिया ऐं उते ई आहिनि।